सिक तुंहिंजी सुपरी कपे ऐं कोरे, सिक तुंहिंजी सुपरी कपे ऐं कोरे, सघा न चोरे ॾाढो नीयर नीह जो। तव्हां सभिनी आयल मोज़िज़ महिमाननि खे ऐं असांखे ॾिसंदड़ नाज़रीन खे अवां जी मेज़बान मुर्ग शाह जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। सिंधी गीतन जो शहनशाह, तमाम सुरीले आवाज़ जो मालिक, अॼु उन जे लाइ इहा महफ़िल सजाई वई आहे। पंहिंजे ताड़ियुनि सां उन जो इफ़्तिताह कंदो। तव्हांजी ताड़ियुनि जो साथ ऐं असांजे सिंध जो तमामु सुरीलो फ़नकार, तव्हांजी ताड़ियुनि जो साथ असांखे खपे। तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में शमन अली मीराली। वालेकुम या अली मदद। सभई दोस्त, सभई असांजा पिरी प्यारा सिंधी भावर भली करे आया ऐं मां दिल जी गहरान सां सभिनि खे भली कार चवां पियो पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानियूं, थैंक यू। अच्छा, हिकिड़ी दफ़ा वरी ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि जीअं असांखे ख़बर पवे त शमन मीराली साहब जा चाहींदड़ हिते मौजूदु आहिनि। शमन साहब, सभ खां पहिरीं तव्हांखे हिन एल्बम जूं लख लख मुबारकूं, जंहिंजो उनवान इहो आहे त सोन जहिड़ो यार। अच्छा जी हा। ऐं मां तव्हां सां सवाल कंदसि, सोन जहिड़ो यार अॼु सभिनी एल्बम खां मुख़्तलिफ़ आहे, तव्हांजो वजह इन जी? इन जी वजह इहा आहे त हर हमेशह को तारीफ़ कंदो आहे वारनि जी, को अखियुनि जी, को गलनि जी, पर हिन पंहिंजे महबूब खे सोन जहिड़ो ठाहे छॾियो आहे। वाह वाह। अच्छा शमन साहब, तव्हांखे ख़बर आहे त इहे जेके महिमान आया आहिनि इहे तव्हांजे लाइ तोहफ़ा बि खणी आया आहिनि, गुलनि जा हार, अजरकूं। मुंहिंजे लाइ इन खां वधीक को तोहफ़ो न आहे जो मुंहिंजा दोस्त जो प्रोग्राम ॿुधी करे हिन पंडाल में आया आहिनि। इन खां वधीक ॿियो मूंखे छा खपे। महिरबानी। अच्छा, सभ खां पहिरीं शिकारपुर खां आयल जेको महिमान आहे इमदाद जखरो साहब, उन्हनि खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचनि ऐं शमन मीराली साहब खे टोपी ऐं हार जो तोहफ़ो पेश कनि। अवां जी ज़ोरदार ताड़ियुनि जी गूंज में इमदाद जखरो साहब, अवां जी ताड़ियूं। थैंक यू साईं, वॾी महिरबानी। सिंधी टोपी, अजरक ऐं गुलाब जो साथ हुजे। सिंधी टोपी अजरक असांजी सिंध जी सकाफ़त आहे, असांजे सिंधियुनि जो तोहफ़ो आहे। ख़ूबसूरत हार। मां उन्हीं दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जन दोस्तनि एॾी वॾी मूंखे इज़त ॾिनी। ही मुंहिंजा दोस्त पक शिकारपुरी हुया। जियो 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 लाड़काणो बि जिंदाबाद। म्यूज़िशियन आहिनि, तमामु सिंध जा सुठा म्यूज़िशियन, उन्हनि खे बि हार जा तोहफ़ा पेश करे रहिया आहिनि इमदाद जखरो साहब। उन्हनि जे लाइ बि हिकिड़े दफ़ा वरी ज़ोरदार ताड़ियूं। इमदाद संजराणी पंहिंजो तोहफ़े सां अचनि ऐं शमन अली मेराली खे पंहिंजा तोहफ़ा ॾियनि। तव्हांजी भरपूर तालीम में इमदाद संजराणी। सिंधी टोपी अजरक असांजी सिंध जी सकाफ़त आहे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अख्तियार दायो खे बि गुज़ारिश आहे, असांजो सिंध जो नौजवान फ़नकार तमामु सुहिणो। अख्तियार अली दाए खे गुज़ारिश आहे त हू बि स्टेज ते अची उस्ताद खे हार पाराए। ऐं असां निसार मंगी साहब खे गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते अचनि। निसार मंगी साहब। दोस्तों, मां भाऊ शमन मीराली साहब लाइ हिकिड़ो शेर चवंदुसि त चोॾहीं चंड जहिड़ो सदा यादि रहंदो, पिरी तो जो चहिरो सदा यादि रहंदो, सभिनि जी मां दावा कयां कोन थो मगर माण्हू हिकिड़ो सदा यादि रहंदो। अच्छा, हिन एल्बम जो पहिरियों गीत तव्हां असां सभिनी खे कहिड़ो ॿुधाईंदो? हिन एल्बम जो जेको गीत आहे उहो बि कंहिं पिरी जी तारीफ़ आहे। हिकु चपड़ा गुलाबी आहे, वाह वाह, ॿियो नेण झुड़ाला थी, वाह वाह, अॼु छाया ककर कारा खोलिया वार जो आला थी। त इहो गीत
अनीस अब्बासी असांजो दोस्त प्यारो उनजी शाइरी त अनीस अब्बासी जी शाइरी में ये खूबसूरत गीत असां सभु गॾिजी ॿुधंदासीं। अवां जूं ज़ोरदार ताड़ियूं।